सिकंदर सुल्तान राजा जी सदारत हेठ इलेक्शन कमीशन जो इजलास अॼु थींदो। इजलास जे हवाले सां मूंखे अपडेट कयो पिया इलेक्शन कमीशन जो सेक्रेटरी ऐं मेंबर्स शिरकत कंदा। सुप्रीम कोर्ट फैसले ऐं कानूनी नुक़्तनि बाबति बि ब्रीफिंग ॾिनी वेंदी। अहम इजलास अॼु थी रहियो आहे। इलेक्शन ऐं घरू ऐं नाड़े वारी वज़ारतुनि खे ख़त लिखण बाबति मुशावरत कई वेंदी। सदर ऐं केपी गवर्नर सां ॿीहर मुशावरत ते बि गौर थींदो। चीफ इलेक्शन कमिश्नर सिकंदर सुल्तान राजा जी सदारत हेठ इलेक्शन कमीशन जो इजलास अॼु थींदो। इलेक्शन कमीशन जो सेक्रेटरी ऐं मेंबर्स शिरकत कंदा। सुप्रीम कोर्ट फैसले ऐं कानूनी नुक़्तनि बाबति ब्रीफिंग बि ॾिनी वेंदी। इलेक्शन लाइ घरू ऐं नाड़े वारी वज़ारतनि खे ख़त लिखण बाबति मुशावरत कई वई। चीफ इलेक्शन कमिश्नर सिकंदर सुल्तान राजा जी सदारत हेठ इलेक्शन कमीशन जो इजलास अॼु थींदो।